हिते प्राइवेट जेके बोट्स आहिनि उहे जेके माना दोस्त जेके गाइड आहिनि अंदरि घुमण दोस्तनि सां इंजॉय कंदा आहिनि ऐं तव्हांखे बि अगरि हिते बोट्स वग़ैरह प्राइवेट खपे होटल वारनि सां राब्तो कंदो उहो तव्हांखे ॾींदा। घूमता पिया दो दरिया ते ॾाढो भलो जगह है। वज़ीर भाई भी असां सां गॾु आहे ऐं बलूचिस्तान सां भी हिकिड़ो बि दो दोस्त अचे थियो। वज़ीर भाई किथे घुमंदा पिया? अदा असां वञूं था पंहिंजो दो दरिया ते, पर दो दरिया अञा परे आहे। हीअ रस्ते में हिकिड़ो बहितरीनु पॉइंट हुयो किल बि ठाहियूं।
अच्छा हाँ ये आदिल भाई है, इनके फोटो कढाइण जो ॾाढो शौक़ु आहे, उनजा फोटो बि कढिया, टिकटॉक पे ठाही, अञा बि नाराज़ वेठो आहे, मज़े जी टिकटॉक न ठही आहे। कारण सां काॾे वञो 3 मोबाइलनि तां इन जा वीडियोस ठाहिया आहिनि, चए थो मज़े जो न आहे। हाणे छा कयूं? थोड़ा ये थोड़ा नीचे अभी लगा दो दोबारा से। और उधर ऑप्शन भी आ रहे हैं, ये कितना बच गया।